कामरान साहब अवां ॿुधायो त जेको सरदार शाह साहब जेको कल्ह अव्हांखे मशवरो बि ॾिनो आहे तव्हां सुप्रीम कोर्ट वञो ऐं असांजे हथ में कुझु बि न आहे ऐं हुन हमदर्दी बि अव्हां सां ॾेखारी आहे अव्हां उन मां केतिरो मुतफ़िक़ आहियो जॾहिं त अव्हांजो अॻिते जो लाहे अमल कहिड़ो हूंदो इन जेको आहे संदसि जे मौक़ुफ़ ते अव्हांजो जेको आहे सो कहिड़ो जेको आहे सो उहो ख़्यालु हूंदो छा उनजी ॻाल्हि मञो था ऐं कोर्ट वेंदो एहतजाज ख़तमु करे या अञा वधीक एहतजाजी का तहरीक हलायो पिया ऐं सिंध में बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि एहतजाज बि थिया आहिनि कहिड़नि कहिड़नि नामवारनि जेके सो शाइरनि अदीबनि या जेको आहे सो फ़नकारनि अव्हां सां राब्तो कयो या उहे पहुचंदा इन सॼी सूरत हाल हाणे वारी उहा कहिड़ी हूंदी? साईं सरदार शाह जो इहो बयानु हिकिड़ो त माना असां त पाण सां हिकिड़ो वरी दोखो नंबर 4 सम्झूं था। पोइ इन जे लाइ जो साईं सरदार शाह जो कुझु के पॉइंटूं हुयूं हुन में त भई तव्हां सुप्रीम कोर्ट वञो ऐं तव्हां अदालत सां रुजू कयो वग़ैरह। पहिरीं ॻाल्हि त असां साईं सरदार शाह खां मशवरो घुरियो कोन हो जेको साईं पाणे असांखे ॾिनो आहे। ऐं ॿियो साईं खे ख़बर आहे त असां रागी फ़क़ीर शरीफ़ ग़रीब माण्हू आहियूं। असां वटि एतिरा पैसा किथां आहे जो असां सुप्रीम कोर्ट वञूं। असांजो ऑलरेडी केस जेको आहे सो हिते कराची हाई कोर्ट में आहे। हाँ जेकॾहिं हाणे ॾिसो साईं माना ॿिन्ही पासे जेको आहे सो जेकॾहिं हिकिड़े तरफ़ हमदर्दी थो करे ॿिए पासे वरी साईं जो असल चेहरो ॿियो थियो थो वञे। उहो कीअं जो ॿ महीना अॻु में साईं इन ई सरदार शाह एजुकेशन जो मिनिस्टर चयो त एजुकेशन जो ज़िक्र ई कोन्हे को जेको कोर्ट डिसीशन वरितो जंहिंमें साईं चयो तव्हां कोर्ट जे डिसीशन जे ॾाढो मजबूर आहियां। ऐं साईं खे चवंदो तव्हां कोर्ट जे डिसीशन जे ॾाढो मजबूर न थियो त तव्हां चयो त हिननि जो माना कोर्ट में मसइलो जेको हले पियो उन में म्यूज़िक टीचर जो ज़िक्र ई कोन्हे को। जॾहिं ज़िक्र ई कोन्हे को पोइ तॾहिं त ॻाल्हि ख़तमु थी तॾहिं तव्हां असांखे 40 ॾींहं चया 40 ॾींहंनि में जॉइनिंग छो कोन्हे ॾिनी? पहिरियों हाणे साईं खां मुंहिंजो सुवालु आहे 40 ॾींहं जेके असां खां तव्हां वरिता हुआ उन में असांखे जॉइनिंग तव्हां छो कोन ॾिनी? ॿी ॻाल्हि इहा साईं चए थो कोर्ट जे डिसीशन जे ॾाढो ऐं मजबूर आहियां। ऐं साईं खे चवां तव्हां मजबूर न थियो तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट खां NOC जेका आहे असां वठी करे उहा माना वकील जे थ्रू हाई कोर्ट में जमा करायो कराची में। असां भला इहा रहनुमाई आहे माना असां त महिरबानी कयो NOC जमा करायो। हाणे ॾिसूं साईं इहा सिर्फ़ु जेका आहे असां हमदर्दी या ॾेखाओ सियासी बयानु। टीं ॻाल्हि कहिड़ी साईं चवे पियो त जेके पोइ गवर्नमेंट में हिननि खे असां ऑफर लेटर ॾिना हुआ पोइ गवर्नमेंट जो इहो डिसीशन हो वग़ैरह। ऐं साईं खां पुछा थो कयां पोइ गवर्नमेंट कंहिंजी? पीपल्स पार्टी जी। ऐं असांखे ऑफर ऑर्डर कंहिं ॾिना? तव्हां ॾिना। ऐं साईं उहा मूं वटि वीडियो पई आहे त साईं चवे थो त सेक्रेटरी साहब तॾहिं अकबर लेगारी साहब मुंहिंजे हिन फनकारनि जी पारत अथई। मूंखे ख़बर कोन हुई त असांखे इहा पारत थो कयो वञे जो असांजा साज़ तबला बाजा ई टोड़ाईंदा ऐं असांखे मूं समेत मुंहिंजे 10 दोस्तनि खे ही गिरफ़्तार कराईंदा ऐं असांजी हुते थाणे में वेही तज़लील कराईंदा ऐं असांजे लतीफ़ जे रिसाले खे हेठि उछलाईंदा। इहा असांजी रागियुनि जी तंबूरे जी शाह लतीफ़ जे रिसाले जी तज़लील न माना बेहुरमती कोन थी आहे। इहा सिंध जे माना मोहन जे दड़े जी क़दीम तहज़ीब जी इहा हिननि तज़लील कई आहे। उन क़दीम तहज़ीब जी तज़लील जे ख़िलाफ़ असां सूमर जे ॾींहुं हिते 2 वॻे पुरअमन एहतिजाज मार्च कंदासीं ऐं उन में असांजा मांझी फ़क़ीर इख़्तियार ख़ुश्क शमन मीराली उन्हनि दोस्तनि खे शाबिसा असांजी हिमायत में ऐलान कयो आहे ऐं मुमताज़ आशारी साहब उहे सभु जा सभु जेके ह्यूमन राइट्स वारा दोस्त सहाफ़ी वकील अदीब दानिश्वर सभु जा सभु हिते असां वटि अचनि पिया। ऐं शाह साहब जो रिसालो बि असां खणंदासीं शाह साहब जो तंबूरो बि असां खणंदासीं ऐं यकतारा चपड़ियूं बि खणंदासीं ऐं इहो मैसेज ॾींदासीं त साईं सरदार शाह चाहे थो सिंध मां मौसीक़ी ख़तमु थिए शाह जो तंबूरो न वॼे शाह जो रिसालो जेको माण्हू न पढ़नि पर असां माना सूमर जे ॾींहुं इहो दुनिया खे ॿुधाईंदासीं त साईं सरदार शाह जो असुलु चहिरो कहिड़ो। साईं छा बि करे छॾे पर सिंध में मौसीक़ी रहंदी। शाह जो रिसालो ही जेका हिननि बेहुरमती कई आहे इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे। असां रिसाला खणी करे पुरअमन एहतिजाज मार्च करे CM हाउस जो माना जेको हुनजे आॾो घेराव करे वेही रहंदासीं पुरअमन धरणो हणी वेही रहंदासीं जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि एसीं ताईं उहो धरणो क़ाइम ई दाइम रहंदो। 5 ॾींहं बि जेके आहिनि फ़नकार उहे सरापा एहतजाज भरियल आहिनि। प्रेस क्लब ॿाहिरियां कैंप लॻल आहे हिन जो एहतजाज अॼु बि 5 ॾींहं जारी आहे। कामरान चांडियो हुया जेके फ़नकार जेके एसोसिएशन जा अॻुवान आहिनि हिननि जो चवणु आहे त असांजो मुतालबो जेको आहे म्यूज़िक टीचर्स खे जॉइनिंग ऑर्डर ॾियणु आहे जेसीं ताईं मुतालबो
न मञियो वेंदो तेसीं ताईं न उथंदासीं। मौक़ुफ़ जेको सरदार शाह जो साम्हूं आयो उन ते बि कामरान ॿुधायो आहे त हिन चयो त असांखे मशवरनि जी ज़रूरत न आहे, असांखे जॉइनिंग आर्डर जी ज़रूरत आहे जेको हिन वक़्त ताईं न पियो ॾिनो वञे। हिननि इहो बि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं असांजा मुतालबा जेके जाइज़ आहिनि जॉइनिंग आर्डर ॾियण जा जेकॾहिं उहे नथा मिलनि त सूमर वारे ॾींहुं जेके नाले वारा फ़नकार आहिनि शमन मिराली मांझी फ़क़ीर ऐं ॿिया जेके आहिनि उहे सूमर वारे ॾींहुं हिते प्रेस क्लब कराची ॿाहिरियां पहुची करे हिननि सां गॾु जेको आहे उहो एहतजाज में बीहंदा ऐं एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो अञा वधीक वसी कयो वेंदो। जी।